उडेरोलाल विलेज स्टॉप ते टंडवादम वाया हैदराबाद रोड समेत अंदरी रोड ते इंक्रोचमेंट जो आज़ार वधी वियो। दुकानदारनि ऐं होटलनि मालिकनि तरफ़ां रोड ते नाजाइज़ अॾावतूं ठाहिण शुरू करे छॾियूं आहिनि। आए ॾींहुं हादसा रोज़ जो मामूल बणियल। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल। उडेरोलाल रोड जे मेन बस स्टॉप जे ॿिन्ही पासनि खां बीठल रेहड़ियुनि चिंगचिन ऐं होटल मालिकनि तरफ़ां रोड जे भरिसां इंक्रोचमेंट करे रोड जे पासनि खां अॾावतूं ठाराए रोड खे सोढ़ो करे छॾियो आहे। एतिरे क़दुरु जो सरकार पारां हींअर मेन स्टॉप ते ठहंदड़ लेडीज़ वॉशरूम बि रोड तरफ़ ठही रहियो आहे, जंहिं सबबु ट्रैफ़िक जाम थी वञे। ख़ुसूसन शाम जे टाइम ते ख़ाली माण्हुनि जो हलण बि ॾुखियो थी वियो आहे, जंहिं जे करे हादसा रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि। एतिरे क़दुरु जो अगरि को माण्हू कम सां स्टॉप ते वञे थो त शहर खां मेन स्टॉप ताईं रश जे करे 5 मिंटनि जे पंध ते बि 1 कलाक लॻी वञे। हिन मौक़े ते उडेरोलाल जे सान्या बंदन आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त उडेरोलाल जे मेन रोड जे ॿिन्ही पासनि खां 50 फुटनि ताईं इंक्रोचमेंट हटाई वञे त जीअं हितां गुज़रंदड़ ट्रैफ़िक खे का बि दुश्वारी न थिए, न ई को वरी हादसो पेश अची सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।